अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या रब्बी शुक्रन हदैत क़ल्बी शुक्रन नव्वरत दरबी शुक्रन शुक्रन या रब नास। ठीक अड़े नमूने ईमान आणियो जड़े नमूने हिनन माण्हुनि ईमान आंदो आहे। मुराद सहाबा किराम हुया रिदवान अल्लाहि तआला अलैहिम अजमाइन। अल्लाह पाक पंहिंजे कुरान मजीद फुरकान हमीद में फरमाए तो सहाबा किराम जे मुतलिक रदी अल्लाहु अन्हुम व रदू अन्ह। ही उहे कुदसी शख्सियात आहिनि जिन खां उन्हनि जो रब राज़ी ऐं ही पंहिंजे रब खां हर मसले में गमी में ख़ुशी में राज़ी बि रज़ा आहिनि। अॼु अल्लाह जे फज़ल सां ऐं अल्लाह जी तौफ़ीक़ ऐं उन जी ख़ासि मशियत ऐं इनाद जे तहत पंहिंजो प्रोग्राम हमेशह जीअं इस्लामिक फाउंडेशन सेंटर शारा सबाइन ते शुरू थी चुको आहे ऐं अॼु को पंहिंजो जेको मौज़ू आहे शान सहाबा रिदवान अल्लाह ताला अलैहिम अजमाइन। पंहिंजा मुक़रर शेख मोहम्मद उमर जमाली साहब तशरीफ़ फरमान काफ़ी लेट थी चुके हैं। उन लाइ आउं बग़ैर ताख़ीर जे माइक उन्हनि जे हवाले थो कयां तो पंहिंजो प्रोग्राम शुरू कनि था शान सहाबा रिदवान अल्लाह ताला अलैहिम अजमाइन। इन्नल हम्दलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ضल व गवा। अम्मा बअद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ضलालह व कुल्लु ضलालतिन फिन्नार। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिहि वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सभिनी हम्द ऐं सना जे लाइक़ रब्बे ज़ुल जलाल आहे जेको पूरी काइनात जो अकेलो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, जंहिंजो न कोई साथी न हमसर न जंहिंजो वरी कोई मिसाल आहे। ऐं करोड़ों दुरूदो सलाम हुजनि ऐं करोड़ों दुरूदो सलाम हुजनि उन पाक हस्तीअ ते जंहिंखे रब्बुल आलमीन रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पूरी काइनात पूरी इंसान ज़ात ऐं जिन्हनि जे लाइ हिदायत करे मोकिलियो आहे। ऐं अल्लाह ताला उन ते पंहिंजे पाक कलाम क़ुरान खे नाज़िल कयो आहे ऐं हीउ क़ुरान मुसलमाननि जे
या इंसाननि जे सभिनी इंसान ऐं जिन्हनि जे हिदायत जो सबबु आहे, ज़रियो आहे। जेके बि इंसान हिन क़ुर जे मुताबिक़ हलंदा त हुननि खे दुनियावी सुकून बि मिलंदो, आख़िरत जूं बि कामयाबियूं मिलंदियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां तव्हां में 2 शयूं छॾियो थो वञा, अगरि इन खे मज़बूती सां पकड़ींदो त दुनिया जी का बि ताक़त तव्हांखे गुमराह नथी करे सघे। हिन वक़्तु जेको असां मुसलमाननि जे ही ज़वाल जो सबबु, जो मुसलमान हर जाइ ते ज़लील ऐं रुसवा पियो थो थिए, हर शोबे में, चाहे दीनी शोबो हुजे, दुनियावी शोबो हुजे, तालीम जो शोबो हुजे, तरक्की जो शोबो हुजे, हर शोबे में मुसलमान पोइते पइजी विया आहिनि। ऐं उन जो मेन कारण इहो आहे त इस्लाम खां दूरी, क़ुरान ऐं सुन्नत खां दूरी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों ऐं साथियो, अल्लाह ताला क़ुरान पाक में हिकु अहिड़ी सूरत असांखे अता कई आहे जेका असां हर निमाज़ में बार बार दोहरायूं था, जंहिंखे सूरतुल फ़ातिहा चयो थो वञे, जेको क़ुरान जो सभ खां पहिरीं सूरत आहे। उन में अल्लाह ताला असांजे लाइ शिफ़ा बि विधी आहे, जीअं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सूरतुल फ़ातिहा में सवाइ मौत जे हर मर्ज़ जो शिफ़ा आहे। त उन जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो बि फरमायो आहे त अगरि सूरतुल फ़ातिहा न पढ़ी वञे त पोइ उन शख़्स जी निमाज़ ई न आहे जंहिंमें सूरतुल फ़ातिहा न पढ़े। सूरतुल फ़ातिहा जे बारे में अल्लाह ताला फरमाए थो त मूं सूरतुल फ़ातिहा खे पंहिंजे ऐं पंहिंजे बंदे जे विच में विरहायो आहे। सूरतुल फ़ातिहा में अध में जेको आहे, अधु अल्लाह ताला जी हमद ऐं सना बानो थो करे, ऐं उहो हमद ऐं सना बि रब्बिल आलमीन उनखे सेखारे थो, ऐं अधु खां पोइ इंसान पंहिंजे लाइ दुआ थो घुरे। मुसलमान त अल्लाह सेखारे थो बंदे खे त तूं चओ त अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, सभु तारीफ़ूं काइनात जे पालनहार जे लाइ, अर्रहमान अर्रहीम, जेको निहायत रहम करण वारो आहे, मालिक यौमिद्दीन, जेको क़यामत जे ॾिहाड़े जो मालिक आहे, बादशाह आहे। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, ए अल्लाह, हाणे बंदो पंहिंजे रब सां इक़रार थो करे, या अल्लाह असां तुंहिंजी इबादत कयूं था ऐं तोखां ई मदद घुरूं था। एसी तुणी अल्लाह जी हमद ऐं सना करे थो, अल्लाह सां वाइदा करे थो त अल्लाह तुंहिंजी इबादत कंदुसि, तोखां ई मदद घुरंदुसि, न ॿिए कंहिं ते तवक्कल कंदुसि, न ॿिए कंहिं ते भरोसो कंदुसि, न ॿिए कंहिंजे दर ते गदागरी कंदुसि, न ॿिए कंहिंजी फ़क़ीरी कंदुसि। जीअं अॼुकल्ह जा असांजा मुसलमान सॾराइनि था, को सॾराए थो त मां गाजी शाह जो फ़क़ीर आहियां, को बलील शाह जो फ़क़ीर आहियां, को कलंदर जो फ़क़ीर आहियां। ऐं वल्लाही मां उन्हनि खे ॾिठो आहे, इहे अल्फाज़ चवंदे हू वॾो फ़ख़ुरु महसूसु था कनि, वॾो, यानी हू सोचींदा ॼण सुपर पावर दर वञी हथु कयो अथनि, एॾे फ़ख़ुर सां ख़ुशी सां बयानु था कनि। हालांकि अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फरमाए थो, इंसानो तव्हां सभु जा सभु अल्लाह जे दर जा फ़क़ीर आहियो, ऐं इंसान खे खपे त रब जे दर जो पाण खे फ़क़ीर सम्झी फ़ख़ुरु करे त मां सिर्फ़ु अल्लाह ताला जो मुहताज आहियां, ॿिए कंहिंजो मुहताज न आहियां। त इंसान इक़रार करे थो, पोइ चए थो इहदिना सिरातल मुस्तक़ीम, ओ अल्लाह मूंखे सिधो रस्तो अता फ़रमा। उहो कहिड़ो रस्तो? सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम, उन्हनि जो रस्तो अल्लाह जिन्हनि ते तो इनाम कयो आहे, गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, अल्लाह उन्हनि जो रस्तो मूंखे न ॾेखारिजांइ जिन्हनि ते तो ॾमर कयो, कावड़ कई ऐं उन्हनि खे गुमराह करे छॾी। उहे केरु आहिनि? उहे यहूद ऐं नसारा। पर अफ़सोस अॼु जो मुसलमान नौजवान यहूद ऐं नसारा जी तक़लीद जल्दी थो करे। यहूद ऐं नसारा जंहिं स्टाइल जी ॾाढ़ी छॾीनि, असांजा नौजवान झटपट छॾींदा ऐं उन ते ख़ुशी था महसूसु कनि।
जहिड़ा हू लिबास पाइनि उहो फैशन असांजे मुस्लमाननि में जल्दी पकड़िजी थो वञे, जेको हू अमल कनि उहो असां वटि जल्दी थो अचे। ऐं जिन्हनि ते अलाह इनाम कयो आहे, पैगम्बरनि जो रस्तो, सहाबनि जो रस्तो, उन रस्ते खे वठण में असांखे तकलीफ़ थी थिए। पाण त नथा वठनि, पर अगरि ॿियो केरु वठे थो त उन ते ठठोलो, हीउ मुल्लो थियो आहे, मौलवी थियो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इंसान अल्लाह खे चए थो अल्लाह मूंखे उन्हनि जो रस्तो ॾेखार जिन्हनि ते तो इनाम कयो आहे। उहे केरु आहिनि? अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में फ़रमाए थो, सूरत निसा आयत नंबर 69 में, वमन युतिअल्लाह वर्रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदा वस्सालिहीन वहसुन उलाइका रफ़ीक़ा। अल्लाह से फ़रमाए थो, जेके अल्लाह या अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़र्मा बरदारी कंदो, क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि सां हूंदो जिन्हनि ते अल्लाह इनाम कयो आहे। उहे केरु आहिनि? उहे नबी आहिनि। हींअर चवंदा न त अल्लाह ताला शल क़यामत जे ॾिहाड़े नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाड़ो नसीब करे, पर पाड़ो हासिल करण जे लाइ महिनत बि करणी पवंदी आहे। दुनियावी हिसाब सां कंहिं शहर में अगरि मामूली प्लाट वठिणो थो पए त उन जे लाइ बि वॾी कोशिशि करणी थी पए। ऐं असां चाहियूं था त जन्नत में प्लाट मिले, ऐं उहो बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाड़े में मिले, ऐं उहो फ्री में मिले। दुनिया में जेके कराची, हैदराबाद जेके वॾा शहर आहिनि, जिथे वॾनि माण्हुनि जा बंगला हूंदा आहिनि, उते प्लाट ॾाढा महांगा हूंदा आहिनि, मिलंदा ई कोन आहिनि। ग़रीब त को तसवुर ई कोन थो करे सघे त उते मिले। पर अगरि उनखे केरु चवे त हिते सस्तो मिलई, केरु न वठे, हर को चए त अहिड़नि जे पाड़े में वञा। पर ॿिन्ही जहाननि जे सरदार जो पाड़ो क़यामत जे ॾिहाड़े जन्नत में मिले, ऐं उहो एतिरो सस्तो जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त क़यामत जे ॾिहाड़े मुंहिंजे सभ खां वधीक वेझो उहो हूंदो जंहिंजा इख़लाक़ भला हुजनि। केॾो न सवलो कमु आहे। सिर्फ़ु इख़लाक़, ज़बान जी हिफ़ाज़त, कननि जी हिफ़ाज़त, अखियुनि जी हिफ़ाज़त, पंहिंजे किरदार खे तूं सही कर। अल्लाह ताला, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो, मुंहिंजे क़यामत जे ॾिहाड़े पाड़ो मिलंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, क़यामत जे ॾिहाड़े सभ खां वधीक मुंहिंजे वेझे उहो हूंदो जेको मूं ते दुरूद ऐं सलाम घणो मोकिलींदो। ऐं इन ते मां पंहिंजे सिर आज़मूदो कयो आहे त अगरि को शख़्स चाहे थो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद ऐं सलाम घणे में घणा मोकिलियां, त उनखे खपे दीन जी तबलीग करे, दावत करे। छो त जेॾीमहिल हू ॻाल्हाईंदो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि ॿुधाईंदो, जेॾीमहिल ॿुधाईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो, त सभ खां ज़्यादा दुरूद ऐं सलाम उहो ई मोकिलींदो जेको हर वक़्तु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दीन जी दावत ॾींदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह फ़रमाए थो त क़यामत जे ॾिहाड़े उन्हनि खे जिन्हनि मुंहिंजे हबीब जी फ़र्मा बरदारी कई, उन्हनि खे मां उन्हनि सां गॾु कंदुसि, पैगम्बरनि सां, सिद्दीक़नि सां, शहीदनि सां, ऐं मुंहिंजनि नेक ॿारनि सां। ऐं अल्लाह फ़रमाए थो, इहो बहितरीनु जमायत अथव, बहितरीनु टोलो, बहितरीनु ग्रुप इहो ई अथव। काइनात में इन खां वधीक को ग्रुप आहे ई कोन, का जमायत आहे ई कोन। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, उहा जमायत जिन्हनि पंहिंजो सभु कुझु अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातिर क़ुर्बान करे छॾियो, उहे सहाबा, उहे अहल बैत, जिन्हनि मुश्किल में मुश्किल घड़ी खे बि ईअं गुज़ारियो ॼण त मुश्किल हुई कान। हुननि असांजे लाइ हिकु सबक़ु, हिकु दर्स बनाए छॾियो पंहिंजी ज़िंदगी खे। तॾहिं त अल्लाह ताला क़ुर शरीफ़ में सूरत अल बक़रा आयत नंबर 137 में फ़रमाए थो, फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। अल्लाह फ़रमाए थो, अगरि ईअं ईमान आणीनि जीअं तव्हां आंदो आहे सहाबनि, त अल्लाह फ़रमाए थो पोइ हिदायत याफ़्ता थींदा। व इन तवल्लौ फ़इन्नमा हुम फ़ी शिक़ाक़। ऐं अगरि हू मुंहुं मोड़ीनि त पोइ हू सरकशी में आहिनि।
तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह फरमाए थो ईअं ईमान आणियो जीअं सहाबनि ईमान आंदो, उन्हनि जे नक्शे क़दम ते हलो। ऐं अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में हिकिड़ी ॿी जाइ ते फरमाए थो, सूरत तौबा आयत नंबर 100 में, वस्साबिक़ून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। अल्लाह फरमाए थो जिन्हनि पहिरियों पहिरियों ईमान आंदो, ईमान आणण में सबक़त तकड़ कयूं, मुहाजिरीननि मां जिन्हनि हिजरतूं कयूं, पंहिंजो घर बार औलाद देश सभु कुझु छॾियऊं, कंहिंजे लाइ? अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ, हिन तौहीद लाइ, हिन सुन्नत जे लाइ। अॼु जे दौर में अगरि कंहिंखे हिकिड़ो ई पुटु आहे, उन खे कढे थो दुनिया जे ख़ातिर, उनखे हिजरत कराए थो, दुबई मोकिलेसि थो, सऊदी मोकिलेसि थो, ॿिए मुल्क मोकिलेसि थो, ऐं इन में हू पंहिंजो फ़ख़्रु महसूसु थो करे त मां पंहिंजे बचे जी ज़िंदगी ठाही। पर दीन जे ख़ातिर, क़ुरान ऐं सुन्नत जे ख़ातिर कम माण्हू हूंदा आहिनि, घटि माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे औलाद खे सहाय कढंदा आहिनि, कोन कढंदा आहिनि। त अल्लाह ताला फरमाए थो जिन्हनि ईमान, जिन्हनि सभ खां पहिरियां हिजरत कई, मुहाजिरीननि ऐं अंसारनि मां, ऐं अॻिते अल्लाह फरमाए थो वल्लज़ीन इत्तबऊहुम बिइहसान, ऐं जिन्हनि उन्हनि जी पैरवी कई भले तरीक़े सां, रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु व अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहारु खालिदीन फीहा अबदा। अल्लाह फरमाए थो त जेके उन्हनि जी पैरवी कनि, अल्लाह उन्हनि खां राज़ी थी वियो, हू अल्लाह खां राज़ी, अल्लाह उन्हनि जे लाइ अहिड़ियूं जन्नतूं तयारु कयूं जिन्हनि जे हेठां वायूं वहंदियूं आहिनि। वालेकुम अस्सलाम। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला इन आयत में मुहाजिरीन ऐं अंसार जेके सहाबी आहिनि, सभ जे सभिनीनि सां अल्लाह पंहिंजी रज़ा जो ऐलान करे छॾियो आहे त जेके बि मुहाजिरीन आहिनि, जेके बि अंसार आहिनि, उन्हनि सभिनीनि खां अल्लाह ताला राज़ी थी वियो। अफ़सोस आहे जो अॼु असांजे मुआशरे में जेके असां अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत अहले हदीस आहियूं, सहाबनि जी प्रचार इन लाइ कंदा आहियूं त माण्हुनि खे उन्हनि जे शान जी ख़बर पए। क़ुरान में अल्लाह ताला जेको सहाबनि जो शान बयानु कयो आहे, उन में अल्लाह फरमाए थो त इन्हनि जी पैरवी कयो, ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि फरमायो आहे, सही तिरमिज़ी जी हदीस आहे, छॾे ॾियोसि बसि, त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त यहूद ऐं नसारा में 71-72 जमायतूं थियूं आहिनि, पर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुंहिंजी उम्मत में 73 जमायतूं थींदियूं, सभ जा सभु जहन्नम में वेंदा सवाइ हिकिड़ी जमायत जी। सहाबनि पुछा कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहा जमायत जेका जन्नत में वेंदी उन जी निशानी ॿुधायो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, सहाबनि जे फ़हम खे ॾिसो, सम्झ खे ॾिसो। असां अक्सर हींअर ॾिसंदा आहियूं, असांजा मुसलमान साथी दीनी सवाल कंदा आहिनि त अहिड़ो सवाल कंदा आहिनि जेको हुननि जे कम जो आहे ई कोन, पर सहाबनि जेको सवाल कयो, पॉइंट ते सवाल कयो, यानी जेके 71-72 इहे जहन्नम में वेंदा, उन्हनि सां असांजो कमु कोन्हे को, बल्कि या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे उन्हनि जी ॿुधायो जेके जन्नत में वेंदा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे उन तरीक़े ते हूंदा जंहिं ते मां ऐं मुंहिंजा सहाबा अॼु आहियूं। त हाणे असांखे जॾहिं सहाबनि जी ख़बर कान्हे का, त पोइ असांखे उन्हनि जे तरीक़े जी कहिड़ी ख़बर। खोड़ असां ॾिसंदा आहियूं असांजे पाकिस्तान में जेके ग़रीब आहिनि, अणपढ़ियल, उन्हनि खे सहाबनि जी ख़बर कान्हे का। उन्हनि खां तव्हां पुछा कंदो त हज़रत अबू बकर जे बारे में, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन जे बारे में, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन जे बारे में, या हज़रत अली जे बारे में, त उन्हनि खे वधि में वधि हज़रत अली जे नाले जी ख़बर हूंदी, छो त असांजे मुआशरे में शिरक एतिरो पखिड़िजी वियो आहे जो नंढो वॾो इहो नारो त हर को ॼाणे थो, या अली,
इहा हर कंहिंखे ख़बर आहे त माना सिर्फ़ु हज़रत अली जी सुञाणप आहे, बाक़ी ॿिए कंहिं बि सहाबी जी सुञाणप आम पब्लिक में कान्हे का। ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम खे बि शिरकिया हिसाब सां यानी पंहिंजो मुश्किल कुशा हाजत रवा सम्झी पुकारींदा आहिनि, बाक़ी जेको उन जूं फ़ज़ीलतूं अलाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं आहिनि उन जे बारे में उन जी बि उन्हनि खे ख़बर कान्हे का। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, असांखे खपे त सहाबनि जे ज़िंदगी खे पाण बि ॾिसूं ऐं उन वाक़ियानि खे पंहिंजनि घर वारनि में पंहिंजनि औलादनि में उन्हनि खे ॿुधायूं। असांजे ॿारड़ियुनि में छा हूंदो आहे त ज़्यादातर जेके दुनियावी हिसाब सां किस्सा ऐं कहाणियूं हूंदियूं आहिनि। जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त असांखे ॾाॾियूं नानियूं किस्सा ॿुधाईंदियूं हुयूं त पोइ चवंदा हिकिड़ो बादशाह हो, हिकिड़ी राणी हुई, हिकिड़ो शहज़ादो हो, इहे किस्सा कहाणी हूंदा हुआ या बुझारतूं हूंदियूं। सॼी राति ज़ाया थी वेंदी हुई दुनियावी किस्सनि कहाणियुनि में। पर अफ़सोस अगरि को उते अहिड़ो हुजे हा जो इन सहाबा जे ज़िंदगी खे उन्हनि में आम करे हा, उन्हनि खे ख़बर पए हा ऐं बचपन में ई पंहिंजे मासूमनि खे माण्हू उन्हनि जा वाक़ियात ॿुधाए हा ऐं उहे हक़ीक़ी वाक़ियात आहिनि, हक़ीक़ी वाक़ियात। ही फ़ज़ूल किस्सनि कहाणियुनि में असां पंहिंजो बि वक़्तु विञायो ऐं पंहिंजनि बचनि जी बि ज़िंदगी विञाए छॾीसीं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला फ़रमाए थो उन सहाबनि जी पैरवी जे बारे में त जेके इन्हनि जी पैरवी कंदा अल्लाह उन्हनि खां राज़ी, हू अल्लाह खां राज़ी, ऐं अल्लाह उन्हनि खे अहिड़नि जन्नतनि में दाख़िल कंदो जिन्हनि जे हेठां वाहियूं वहंदियूं। ऐं असां बि अल्लाह खां दुआ था घुरूं हर निमाज़ में त इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम, ओ अल्लाह असांखे सिधो रस्तो अता फ़रमा, उन्हनि जो रस्तो जिन्हनि ते तो इनाम कयो आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, हीउ रस्तो ॾुखियो रस्तो आहे, ख़ासि करे हिन फितननि जे दौर में इंतिहाई ॾुखियो रस्तो आहे, पर हिन जी जेका मंज़िल आहे उहा जन्नत आहे। ऐं जन्नत अहिड़ी शइ आहे जंहिंजे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा त को न इंसान न को अखि उनखे ॾिठो आहे, न वरी को दिलि उन जे बारे में तसवुरु करे सघे थो त जन्नत छा आहे। इंसान जॾहिं दुनिया जा हिते हसीन तरीन मंज़र ॾिसे थो कॾहिं कॾहिं त सोचे थो जॾहिं दुनिया में अहिड़ा मंज़र मौजूदु आहिनि त जन्नत छा हूंदो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अल्लाह ताला काफ़ी जायुनि ते सहाबनि जे ईमान जे बारे में फ़रमायो आहे। अल्लाह से क़ुरान शरीफ़ में सूरतुल अनफ़ाल आयत नंबर 74 में फ़रमाए थो, वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फ़ी सबीलिल्लाह, जिन्हनि ईमान आंदो, ईमान खां पोइ हिजरतूं कयूं ऐं अल्लाह जे राह में जिहाद कयूं, कोशिशूं कयूं। वल्लज़ीना आवौ व नसरू, ऐं जिन्हनि उन्हनि जो साथ ॾिनो, उन्हनि जी मदद कयूं। उलाइक हुमुल मुमिनून हक़ा, उहे ई सचा मोमिन आहिनि। यानी जेके दीन जे हर क़ुर्बानी लाइ तयारु हुजनि उहे ई सचा मोमिन आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, सहाबनि में सभ खां जेको पहिरियों नंबर आहे उहो हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाइनि था, जॾहिं पूरी दुनिया मूंखे झुटलाए पई त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मुंहिंजी तसदीक़ कई, मूंखे सचो चयईं। ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं इस्लाम क़बूल कयो, जॾहिं जीअं ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे चयो त मां अल्लाह जो पैगम्बर आहियां, हुन ईमान आंदो, कलमो पढ़ियईं ऐं चई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे मूंखे ॿुधाए मां छा कयां। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जेको मुंहिंजो कमु आहे उहो तुंहिंजो ई कमु आहे, अल्लाह जी वहदानियत जी दावत। हज़रत अबू बकर वियो ऐं पंहिंजा कुझु दोस्त, कुझु ग़ुलाम पंहिंजा सभु मुस्लमान करे वठी आया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो नालो इस्लाम आणण खां अॻु में अब्दुल काबा हुयो, यानी काबा जो बानो। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अबू बकर जो नालो अब्दुल्ला रखियो, यानी अल्लाह जो बानो।
ऐं हज़रत अबू बकर खे अबू बकर इन लाइ चयो वेंदो आहे, बकर यानी सबक़त हासिलु करणु, हर मामले में तकड़ करण वारो, दीनी हिसाब सां ऐं सभ खां अॻु भराई करण वारो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु। जीअं हिकु हदीस में अचे थो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े मौक़े ते चयो त अल्लाह जी राह में ख़र्च करण जे लाइ सभई सहाबा जिन्हनि वटि जेतिरो हो सभु खणी अचणु लॻा। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मूं दिलि में सोचियो त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हमेशह असांखे नेकिन में मारे थो वञे, पर अॼु मूं वटि हज़रत अबू बकर खां ज़्यादा आहे ऐं इनशा अल्लाह अॼु मां खटे वेंदुसि। नेकिन में मुक़ाबिलो, असां दुनियावी हिसाब सां मुक़ाबिला कंदा आहियूं त हुन खां मां बहितर हुजां, हुन खां मुंहिंजी गाॾी वधीक हुजे, हुन खां मुंहिंजी मोबाइल वधीक हुजे, हुन खां मुंहिंजो बंगलो वधीक हुजे, हुन खां मुंहिंजो नालो शोहरत वॾो हुजे। पर सहाबा छा हूंदा नेकिन में भेंट कंदा आहिनि त मां खटे वञां। त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था मां सोचियो अॼु मां खटे वेंदुसि। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु वियो ऐं पंहिंजे घर जो अधु सामान खणी आयो ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु वियो ऐं पंहिंजे घर जो सॼो सामान खणी आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पुछा कई ते उमर तूं छा खणी आयो, छा बचायो आहीं? चई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां पंहिंजे घर जो अधु सामान खणी आयो आहियां, अधु रखे आयो आहियां। अबू बकर खां पुछा कई ए अबू बकर तूं छा खणी आयो आहीं, छा रहायो आहीं? चई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुझु मुंहिंजे घर में हुयो सभु खणी आयुसि। चई पोइ ते छा छॾी? चई पोइ ते अल्लाह ई अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छॾिया। यानी अल्लाह ई अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखां राज़ी हुजनि, इन खां वधीक मूंखे ॿियो छा खपे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पंहिंजी जान खां बि वधीक मुहबत कंदा हुया, सभु कुझु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते लुटाइण लाइ तयारु हुया। इस्लाम क़बूल करण खां अॻु में हज़रत अबू बकर वटि तक़रीबन 5 या 7 रेशम जा दुकान हुया ऐं रेशम कपिड़ो तमामु महांगो कपिड़ो हूंदो, पर उहे सभु जा सभु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत में लुटाए छॾियूं। जेके मुसलमान ग़ुलाम इस्लाम आणींदा उन्हनि ते कुफ़ार ज़ुल्म कंदा हुया, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे पैसा ॾेई ऐं कुफ़ारनि खां छॾाईंदा हुया। ऐं हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुअज़्ज़िन हुयो, उन खे बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु छॾायो। ऐं हिकिड़े मौक़े ते हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वफ़ात खां पोइ अज़ान ॾियणु छॾे ॾिनई त हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे गुज़ारिश कई त अज़ान ॾे। पुछा कई या अबू बकर सिद्दीक़ तव्हां मूंखे इहो हुकुम कहिड़ी हैसियत सां था ॾियो, हिकु ख़लीफ़े जी हैसियत सां, या जेको तो मूंखे अबू जहल खां आज़ादु करायो उन एहसान जे बदिले में इहो हुकुम मूंखे थो ॾिए? त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो इहे ॿई ॻाल्हियूं कोन्हनि के, न मां हिकु ख़लीफ़े जी हैसियत सां तोखे हुकुम थो कयां, न कि उन एहसान जे बदिले ते मां तोखे थो चवां। त हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु चयो पोइ मां अज़ान नथो ॾेई सघां। अल्लाहु अकबर। हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई खां पोइ अज़ान ॾियणु छॾे ॾिनो। ऐं अॼु काफ़ी माण्हू उन ॾिहाड़े ते 12 रबीउल अव्वल ते जशन मल्हाइनि वेठा ऐं चवनि था त तव्हां चओ था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात थी वियो, असां कोन था चऊं, असांजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा आहे। असां चऊं था उहो बिलाल जंहिंजे क़दमनि जो आवाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज वारी राति जन्नतनि में ॿुधो, हले पियो मदीने में पर क़दमनि जा आवाज़ जन्नत में पिया अचनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्राइल खां पुछा कयो हीउ केरु आहे, हीउ कंहिंजे क़दमनि जा आवाज़ आहिनि? त जिब्राइल अलैहिस्सलाम चयो बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे क़दमनि जा आवाज़ आहिनि। त अहिड़ी हस्ती उन बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वफ़ात खां पोइ आज़ान छॾे ॾिनो। उन न चयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदा आहे, बल्कि उन्हनि इन ॻाल्हि ते यकीन कयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुदाई करे वियो, ही दुनिया ही जहान छॾे वियो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु हमेशह नेकिन में अॻु भराई। ऐं हिकिड़े चकर उनजे वालिद साहिबु चयो ए अबू बकर तो सभु दौलत लुटाए छॾी ग़ुलामनि जे आज़ादु करण में, पर कम से कम के नौजवान त आज़ादु करा जो कि वरी फ़ाइदो बि ॾियनि, कमकार त कनि, तूं ही सभु झूना झूना कमज़ोर पे तो आज़ादु करी, इन मां कहिड़ो फ़ाइदो?
हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मां ही जेको आज़ादु करायां थो पंहिंजे लाइ न बल्कि अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर मां उन्हनि खे आज़ादु थो कयां। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े चकर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो त हाणे खपे त मुसलमान अल्हम्दुलिल्लाह काफ़ी थिया आहिनि, हाणे असां पंहिंजी दावत खे खुलेआम कयूं त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुतबो ॾिनो ऐं उहो इस्लाम जो पहिरियों ख़ुतबो हुयो। जीअं ई हुननि तौहीद जी दावत शुरू कई, कुफ़ार टुटी पिया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे, ॿियनि सहाबनि खे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मारणु शुरू थी विया। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे रज़ी अल्लाह ताला अन्हु खे एतिरो मारियूं, एतिरो नक ते मारियूं, लतूं मुकूं, एतिरे क़दुर जो जूता। साहबा चवंदा त असांखे इहा ख़बर न पई पए त हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो नक कहिड़ो आहे त चहिरो कहिड़ो आहे, एतिरो मारियूंसि। पोइ आख़िर मिट माइट उनखे टंगो टोली खणी करे घरु आंदऊंसि। जेॾीमहिल उते पहुतो, जेॾीमहिल होश आयुसि, सभ खां पहिरियों सुवालु कई त मुंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा छा हाल आहे। अल्लाहु अकबर। पंहिंजी जान जी परवाह न, पंहिंजे तकलीफ़ जी न, बल्कि जॾहिं होश आयो पहिरियों लफ़्ज़ त मुंहिंजे महबूब जा छा हाल आहिनि। मिट माइट कावड़ी जी आहे त जंहिंजे करे तुंहिंजी हीअ हालत थी, वरी बि उन जी पचार। उथी हलियो वियो। अमड़ खां पुछा कई, अमड़ चयोसि मूंखे ख़बर कान्हे का। चई अल्लाह जो कसम आहे, जेसी तोड़ी मां पंहिंजे महबूब खे न ॾिसां ख़ैरियत सां, तेसी तोड़ी मां खाईंदुसि पीअंदुसि कुझु बि न। अल्लाहु अकबर। आख़िर उनजी अमड़ वई, हिकु सहाबिया औरत हुई ॿी, उन खां वञी पुछा कई त मुंहिंजो पुटु थो पुछा करे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा छा हाल आहिनि। उन चयो मूंखे ख़बर कान्हे का, छो त डिॼनि पिया, कुफ़ारनि खां डिॼनि पिया। पोइ चई त मां हली तुंहिंजे पुट खे ॾिसां। आया हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हालत ॾिठई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ उन खां पुछा कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा छा हाल आहिनि। चई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ैरियत सां आहे। चई पोइ मूंखे वठी हलो त मां पंहिंजे महबूब जो दीदार कयां। हली न पियो सघे, उन्हनि जे कुल्हनि ते सहारो ॾेई ऐं पोइ वञी जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ैरियत सां ॾिठूं, पोइ सुकून आयुसि, राहत आयुसि। इन खे चयो वेंदो आहे मुहबत। इहा आहे सची मुहबत। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मूं सभिनीनि जा अहसान लाहे छॾिया, पर अबू बकर जा अहसान मूं न लाथा आहिनि, उन जो बदिलो अल्लाह ॾींदो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी इमामत खे, इमामत जो ऐलान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं आख़िरी ज़िंदगी जे आख़िरी ॾिहाड़नि में हुया, तबियत नासाज़ थी त फरमायूं त अबू बकर खे चओ त मुसलमाननि जी इमामत कराए। हज़रत अबू बकर इमामत पिया कराइनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ पाण में कुझु बहितरी महसूसु कई ऐं विया मस्जिद नबवी में त सहाबनि हीअं हथ हयां, ताड़ियूं वॼायूं त जीअं हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे ख़बर पए त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो आहे। पर हज़रत अबू बकर पंहिंजी निमाज़ में मशग़ूल हुया। पोइ देरि सां तवजो फ़रमायूं, पोइ हिते हटणु लॻा। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे इशारो थो ॾिए त न तूं निमाज़ पढ़ा, पर तंहिं हूंदे बि हू हटिया। पोइ हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे भरिसां वेठा आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इक़्तिदा पियो करे ऐं ॿिया माण्हू हज़रत अबू बकर जी इक़्तिदा पिया कनि। त जंहिं हस्ती जी इमामत जो ऐलान नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी में कयो आहे, असांजे मुआशिरे में हुन जी त नऊज़ बिल्लाह ॼण का शान ई कान्हे का, उनजो को पचर ई पाकिस्तान में कोन्हे को। कॾहिं ॿुधो अथव या अबू बकर मदद जो नारो? हालांकि इहो शिरक आहे, इहो शिरक नाहे करिणो, पर कॾहिं ॿुधो अथव? कोन्हे। अहिड़ी हस्ती, छो त उन्हनि जी पचारूं ई कोन्हनि के, कंहिंखे ख़बर ई कान्हे का। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जी न्याणी ॾिनल आहे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहुरो थिए ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी मोमिननि जी माउ
यानी अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु मोमिननि जो नानो। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मस्जिद नबवी में जेके बि रस्ता अचनि था, दरवाज़ा अचनि था ॿियनि मुसलमाननि जे घरनि जे तरफ़ां, सभु बंदि कयो सवाइ अबू बकर जे घर जो दरवाज़ो। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अगरि सिर्फ़ु हिकिड़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान में दर्स ॾिजे त सॼो ॾींहुं बि थोरो आहे। पर मुख़्तसिरन असां ॿुधाइण था चाहियूं त साथियुनि खे खपे त सहाबनि जी ज़िंदगी जो मुतालो कनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हिजरत गॾु कई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु ग़ार थोर में रहिया। उते बि जेॾीमहिल विया त कुझु यानी सुराख़ हुया उन ग़ार में। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ग़ारनि खे, उन सुराख़नि खे कुझु कपिड़नि सां, कुझु कंहिं ॻाल्हि सां बंदि करे पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयूं, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे तव्हां अंदरि अचो, साफ़ु सुथिरो करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे हंज ते सुम्हारियो ऐं हिकिड़ो सुराख़ रखियल हो, उन ते पंहिंजो हथु रखियो। उते कंहिं मोज़ी शइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॾंघयो। पर ॿिन्ही जहान जो सरदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झोली में सुतल हुया, चुरनि न पिया, तकलीफ़ आज़ार वधी वई। त पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जे अखियुनि मां ॻोढ़ा किरी पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक ते। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुजाॻ थिया, पुछा कयूं, ए अबू बकर छा थियो? चई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं शइ मूंखे ॾंघियो आहे, तकलीफ़ थी आई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे लिफ्ज़ मुबारक उन जे जाइ ते हयो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु चाक चङा भला थिया। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, उहे कुफ़ार उते आया, कुफ़ार आया, बिल्कुलु ग़ार जे साम्हूं आया। त हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे फ़रमायो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अगरि हाणे ही काफ़िर थोरो रुॻी हेठि झुकी ॾिसनि त असांखे ॾिसंदा। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे फ़रमायो, ए अबू बकर, तूं ग़म न कर, अल्लाह असां सां गॾु आहे। उन जो ज़िक्र अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में सूरत तौबा आयत नंबर 40 में फ़रमाए थो, इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीन कफ़रू सानिय इस्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे साथी खे चयो, हिते क़ुरान थो चए त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दोस्त हो, साहिब हो। ऐं अॼु असांजे मुआशिरे में जेके शिया राफ़ज़ी आहिनि, उन्हनि वटि ॿियो मौज़ू ई कोन्हे को, 24 घंटा सिर्फ़ु सहाबनि जे पोयां लॻा पिया आहिनि, उन्हनि जे दामन खे दाग़दार करण जी कोशिशि कंदा आहिनि। ऐं उनजो मक़सदु आहे, उन्हनि जो हिकिड़ो मक़सदु आहे त इहो अगरि सहाबनि जे दामन खे दाग़दार कयो वञे त इस्लाम ई ख़तमु। पोइ त क़ुरान ते बि एतबार न थींदो न, छो त उन्हनि त असां ताईं पहुचायो आहे। हदीसनि ते बि एतबार न थींदो, छो त उन्हनि ई असां ताईं पहुचायो आहे। तो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अल्लाह क़ुरान में फ़रमाए थो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे बारे में त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे दोस्त खे चयो त ग़म न कर, अल्लाह असां सां गॾु आहे। ऐं इते जेको अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे पंहिंजे लाइ, पंहिंजे दोस्त जे लाइ, इन्नल्लाह मअना। ऐं क़ुरान शरीफ़ में हिकिड़ो ॿियो वाक़ियो आहे, मूसा अलैहिस्सलाम जी जमायत हुई, उन जा बि पैरोकार हुया। पर जॾहिं हू दरियाह जे किनारे ते पहुता त ॾिठो हाणे अॻिते त किन पाणी आहे, पोइ हिते फ़िरऔन जो लश्कर थो अचे, त पोइ छा चवयूं? सूरत शुअरा आयत नंबर 62 में अल्लाह फ़रमाए थो, 61 ऐं 62 में, फलम्मा तरा अल जमआन क़ाल अस्हाबु मूसा इन्ना लमुदरकून। जॾहिं पाणी ॾिठूं त मूसा अलैहिस्सलाम जे साथियुनि चयो त असां त अॼु पकड़िजी पियासीं, सुक थी वियासीं। क़ाल कल्ला, मूसा अलैहिस्सलाम चयो न, इन मअय रब्बी, अल्लाह मूं सां गॾु आहे। हिते मूसा अलैहिस्सलाम सिर्फ़ु पंहिंजो नालो वरितो, पंहिंजे साथियुनि जो नालो न वरितई। मूसा अलैहिस्सलाम चयो कल्ला इन मअय रब्बी सयहदीन, रब मूं सां गॾु आहे,
ऐं मूंखे हिदायत ज़रूरु ॾींदो, सिधो रस्तो ॾेखारींदो। पोइ अलाह ताला मूसा अलैहिस्सलाम खे हुकुम कयो, मूसा अलैहिस्सलाम दरिया में लथई त रस्तो ठही पियो ऐं मूसा अलैहिस्सलाम निकिरी वियो पंहिंजे पूरे क़ौम सां गॾु। पर ॾिसो त हुते जेको लफ़्ज़ आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तहज़न इन्न अल्लाह मअना, अबू बकर खे बि पाण सां शामिलु कयईं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन खां पोइ हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन, नालो उमर ऐं कुनियत अबू हफ्स ऐं लक़ब फ़ारूक। फ़ारूक यानी फ़र्क़ु करण वारो, ऐं इहो लक़ब हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन खे जॾहिं मिलियो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी है हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जे लाइ कि अल्लाह उमर खे हिदायत अता फरमा। अल्लाह ताला उमर रज़ी अल्लाह ताला खे हिदायत ॾिनी, उमर रज़ी अल्लाह ताला इस्लाम क़बूल कयो। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमाई त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼु खुलेआम असां मके में काबे में नमाज़ पढ़ंदासीं। जॾहिं मुसलमाननि खुली अल्लाह जी इबादत कई त उन ॾींहं खां वठी हक़ ऐं बातिल जो फ़र्क़ु वाज़े थी वियो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, उमर जे बारे में अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो, अगरि मूं खां बाद में को पैगम्बर अचे हा त उमर अचे हा। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हे उमर, अल्लाह तुंहिंजी छा निशान बनाई आहे, जंहिं रस्ते सां तूं गुज़री थो उन रस्ते खां शैतान बि टारो करे थो वञे। शैतान में बि जुर्रत नाहे, ताक़त नाहे जो तुंहिंजे साम्हूं बीहे। उमर रज़ी अल्लाह ताला अन उहा हस्ती आहे जॾहिं उमर रज़ी अल्लाह ताला अन मके खां हिजरत कई मदीने, त सरेआम अल्लाह जे घर काबतुल्लाह जो तवाफ़ करे तलवार पंहिंजे कुल्हे ते रखी ऐं ऐलान कई अहले कुरैश वारनि ने, चई ॿुधो अॼु उमर हिजरत करे थो वञे, ऐं अगरि कंहिंखे पंहिंजी घरवारी खे बेवाह करिणो आहे, जीअं सिंधी में चवंदा आहियूं रनड़, अगरि कंहिंखे पंहिंजी घरवारी बेवाह करणी आहे, पंहिंजा बच्चा यतीम करणा आहिनि, पंहिंजी माउ रोआरणी आहे, त पोइ अची उमर खे रोके ॾेखारे। सुभान अल्लाह, एतिरी जुर्रत, बहादुरी, ताक़त, हैबत अल्लाह उन में पैदा कई। ऐं इहो छा, इहो ईमान जो जज़्बो आहे, इहो ईमान आहे। जेतिरो इंसान में ईमान ज़्यादा हूंदो आहे, अल्लाह ते तवक्कल ऐं भरोसो ओतिरो ई घणो हूंदो आहे। ऐं जॾहिं अल्लाह ते तवक्कल ऐं भरोसो थी वेंदो आहे, पोइ अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं खां बि कोन डिॼंदो आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, अबू बकर ऐं उमर रज़ी अल्लाह ताला जे बारे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त मूं ख़्वाब ॾिठो आहे, हिकु खूह आहे, उन ते डोल सां मां पाणी छिकां थो। उन खां पोइ अबू बकर उनखे छिकियो, पर कुझु कमज़ोरी हुयूं। उन खां पोइ उन डोल खे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला पकड़ियो त उहो डोल वॾो बि थी वियो, ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला उनखे जुर्रत ऐं बहादुरी सां ईअं छिकियो, एतिरो पाणी कढियईं, एतिरो पाणी कढियईं जो सभई माण्हू जेके आहिनि उन्हनि पाणी पीतो, उन्हनि जे उठनि पाणी पीतो, सभु सैराब थी विया। ऐं इन मां मुराद हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हुम जी ख़िलाफ़त आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन खां पोइ हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन जी बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रिश्तेदारी हुई। उमर रज़ी अल्लाह ताला अन जी बि न्याणी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर में ॾिनल हुई। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सभई घर वारियूं मोमिननि जूं माइरूं आहिनि। त अहिड़े तरीक़े सां त हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन बि मोमिननि जो नानो थी वियो। उन खां पोइ हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन, हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन खे वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿ न्याणियूं ॾिनल हुयूं। हिकिड़ी न्याणी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी त उहा वफ़ात करे वई। पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿी न्याणी ॾिनी, उहा न्याणी वफ़ात थी वई।
अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए उस्मान, अगरि मूं वटि 3 न्याणी हुजे हा तॾहिं मां तोखे ॾियां। एतिरी मुहबत हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन सां। ऐं हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन जो लक़ब जेको हुयो गनी हुयो, छो त हू सख़ी हुया। हर मुश्किल में, हर तकलीफ़ में इस्लाम जी मदद कयूं। जॾहिं पाणी जी ज़रूरत हूंदी हुई त पंहिंजनि पैसनि सां खूह वठी ऐं मुसलमाननि जे पीअण लाइ वक़्फ़ करे छॾींदा हुआ। जॾहिं को जिहाद जो काफ़िलो निकिरंदो हो त उन जिहाद जे काफ़िलनि जी मदद कंदो हो। हर तरह सां इस्लाम जी मदद कयो। त उनजो लक़ब गनी, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु। ऐं उनखे ज़ुल्नूरैन बि चयो थो वञे, छो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी 2 न्याणियूं उनखे ॾिनल हुई। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, उनखां पोइ हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, जंहिंखे शेर ख़ुदा चवणु जाइज़ आहे, छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ए अली तूं अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शेर आहीं, असदुल्लाह। पर असांजे मुल्क में क़ुरान ऐं सुन्नत हज़म माण्हुनि खे नथी थिए। हमेशह शिरक ऐं बिदअत में ई हुननि खे मज़ो थो अचे। त हज़रत अली अलैहिस्सलाम खे मुश्किल कुशा बनाए छॾियो, जेको न क़ुरान में साबित आहे, न अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान में साबित आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु शेर ख़ुदा, जंहिं नंढपिण में ई इस्लाम क़बूल कयो ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथ ॾिनो हर मुश्किल घड़ी में। एतिरे क़दुरु जो हिजरत वारी राति हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बिस्तर ते पाण सुता ऐं हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत कई। यानी 100% पंहिंजी जान क़ुर्बान करण लाइ तयारु, छो त कुफ़ारनि इहो प्लानिंग ठाहियो हो त अॼु सभु जा सभु गॾिजी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ी जाइ ते क़त्ल करे छॾींदा। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन सां बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बेहद मुहबत हुई। ख़ैबर जे मौक़े ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सुभाणे मां सिपह सालारी जो झंडो उनखे ॾींदुसि जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करे थो ऐं अल्लाह ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन सां मुहबत कनि था। त सभई सहाबा इहा उमेदु कनि पिया त इहो असांखे सुभाणे झंडो मिले। ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मूंखे कॾहिं बि इन झंडे जो शौक़ु एतिरो कॾहिं कोन्ह थियो जेको उन ॾींहुं थियो, छो त इहे अल्फाज़ जेके अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चया त उन खे मिलंदो जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत करे थो ऐं अल्लाह ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि उन सां मुहबत था कनि। जॾहिं सुबुह जो टाइम थियो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कई त अली किथे आहे? साहबनि चयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत अली जूं अखियूं सही न आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां जॾहिं हज़रत अली आयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजी अखियुनि में पंहिंजा लिफ़्ज़ हया त हज़रत अली जूं अखियूं सही थी वियूं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत अली सां अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेइंतिहा मुहबत कंदा हुया। एतिरे क़दुरु जो हिकिड़े चकर अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अली खे हिकिड़े जिहाद जे जंग ते मोकिलियो त अल्लाह खां दुआ घुरियो, या अल्लाह मूंखे जेसी तूणी मौत न ॾिजांइ जेसी तूणी अली न ॾेखारिजांइ। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, अक्सर जेके इहे बिदअती ऐं मुशरिक आहिनि उहो इहो माण्हुनि में बावर कराईंदा आहिनि त हीअ जेके अहले हदीस वारा आहिनि इहे हज़रत अली खे कोन मञींदा आहिनि, या सहाबनि खे कोन मञंदा आहिनि, या अल्लाह जे वलियुनि खे कोन मञंदा आहिनि। असां चवंदा त अल्हम्दुलिल्लाह जेका असां मुहबत था कयूं उन्हनि सां ओतिरी मुहबत तव्हां कोन था कयो। असां उन्हनि सां मुहबत इन लाइ था कयूं त हू अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा आहिनि, हू अल्लाह जा प्यारा आहिनि। असांजी मुहबत उन्हनि सां उन जे करे आहे। तव्हां उन्हनि सां मुहबत अहिड़े नमूने सां कंदा आहियो जो उन्हनि खे पंहिंजे मुश्किल कुशा हाजत रवा बनाए छॾींदा, उन्हनि जी इबादत कंदा आहियो, पूॼा कंदा आहियो। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत अली ऐं हज़रत अली जो घरानो अल्हम्दुलिल्लाह उन सां असां सभु मुहबत कंदा आहियूं, छो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन घराने खे पंहिंजे चादर जे हेठि आणे ऐं फरमायूं त अल्लाह हीअ मुंहिंजा अहल बेत आहिनि, मां हिननि सां मुहबत थो कयां, तूं बि हिननि सां मुहबत कर, ऐं जेके हिननि सां मुहबत कनि अल्लाह तूं हुननि सां मुहबत कर। हिकिड़ी जाइ ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, मन कुंतु मौला हो फ़हादा अलीयुन मौला, जंहिंजो मां दोस्त आहियां
जंहिंजो मां महबूब आहियां उन जो हज़रत अली बि महबूब आहियां। इन्हनि ॻाल्हियुनि खां असांजो को इनकार कोन्हे को, जेको अल्हम्दुलिल्लाह क़ुरान ऐं सही हदीस में साबित आहे उन ॻाल्हि खे असां तस्लीम था कयूं। पर अगरि केरु हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अल्लाह जे मक़ाम ते आणे या हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते मक़ाम ते आणे त असां इन ॻाल्हि खे तस्लीम न कंदासीं। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहो अमल ख़ुदि हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पसंदि न हो, जेको हींअर ई मुशरिक अली अल्लाह जो नारो हयो वेठा आहिनि। सही बुख़ारी में किताबुल हुदूद में हिकु वाक़ियो बयानु थियल आहे त कुझु माण्हू अहिड़ा पैदा थिया जंहिं हज़रत अली जे अॻियां इहो नारो हयो त अली अल्लाह है। चयो हज़रत अली असांखे ख़बर आहे तूं ज़ाहिर में इंसान आहीं पर बातिन में अल्लाह आहीं, तूं पाण सची नथो करीं, असां तोखे सुञाणे छॾियो। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे एतिरो जोश आयो जो ऑर्डर ॾेई छॾी त इन्हनि खे ज़िंदा साड़े छॾियो। उन्हनि सभिनीनि खे साड़े वियो। हज़रत अब्बास रज़ी अल्लाह ताला आयो, चई हज़रत अली ही छा कई, छा तोखे ख़बर न आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे त का बि सज़ा ॾियो, साड़ण जी सज़ा न ॾियो, साड़ण जो हक़ सिर्फ़ु अल्लाह ताला खे आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला फरमायो हिन ज़ालिमनि मूंखे पंहिंजे रब जो शरीक बनायो ऐं मुंहिंजी गैरत इन ॻाल्हि खे गवारा न कयो त केरु मूंखे मुंहिंजे रब जो शरीक बनाए, ऐं मां इहो फ़ैसिलो करे छॾियो। त यानी जेके हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे अल्लाह जो शरीक बनाईंदा आहिनि, इहो अमल त ख़ुदि हज़रत अली खे पसंदि न आहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, सहाबनि जे बारे में जेके हींअर प्रोपेगंडा कया था वञनि, माण्हू इहे ॻाल्हियूं हलाइनि था त उन्हनि में नफ़रतूं हुयूं, उन्हनि में अदावतूं हुयूं, उन्हनि में झेड़ा हुया। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, माण्हुनि जी ॻाल्हि खे मञंदासीं या क़ुरान जी ॻाल्हि खे मञंदासीं? अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में फ़रमाए थो, सूरत अल-फ़तह आयत नंबर 29 में अल्लाह फ़रमाए थो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़्फ़ार रुहमाउ बैनहुम। अल्लाह फ़रमाए थो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि जा साथी इहे काफ़िरनि ते ॾाढा सख़्तु आहिनि ऐं हिक ॿिए सां मुहबत अथनि, बे इंतिहा हिक ॿिए सां मुहबत अथनि। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, जॾहिं हिजरत सहाबनि कई मदीने मां, मके मां मदीने आया त मदीने वारनि उन्हनि सां मुहबत यकजहदी जो एॾो इज़हार कयो जो पंहिंजो सभु कुझु उन्हनि सां अधु अधु करण लाइ तयारु थी विया। जेके बि हिजरत करे ईंदा हुया, अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोइ अंसारनि खां चवंदो त केरु आहे जो हिन खे पंहिंजो भाउ बनाए, को न को अंसारी उथंदो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो भाउ आहे। उहो उनखे वठी ईंदो हो, उनखे पंहिंजे हर मिल्कत में अधु अधु कंदो हो। एतिरे क़दुरु जो वाक़िअनि में अचे थो त हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं मक्को छॾे मदीने पिया अचनि त रस्ते में मके वारा आया, सहुरा आयसि, छोकिरी खसियोसि, उनजी ज़ाल चई वञी त भली वञ, असांजी छोकिरी असां कोन ॾींदासीं, वठी वञो। वालदेन आयसि त असां पंहिंजा पोटरा कोन ॾींदासीं, चई वठी वञोसि। मके वारा आया, दौलत खणी वियुसि, सभु कुझु ॾिनई, पर ईमान न ॾिनई, पंहिंजे ईमान बचाए ऐं मदीने पहुतो। ऐं जॾहिं मदीने पहुतो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कयुसि, ए अब्दुर्रहमान छा हाल आहिनि? चई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभु कुझु लुटायमि, ईमान बचायो। त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे ईमान बचाई त पोइ कुझु तुंहिंजो लुटियो ई कोन्हे। त पोइ हिकु अंसारी हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ खे पंहिंजो भाउ बनायो। ॾिसो, इहा आहे मुसलमानी, इन खे चयो वेंदो आहे इस्लाम। ॿिन्ही तरफ़नि खां, हिकिड़े तरफ़ खां न, ॿिन्ही तरफ़नि खां। हाणे हू आयो मुहताज, कमज़ोर, त हू अंसारी पंहिंजो भाउ थो बनाएसि। हू चएसि थो त मुंहिंजे बाग़ में तूं अधु खण, मुंहिंजी प्रॉपर्टी में अधु खण, ऐं एतिरे क़दुरु जो मुंहिंजूं ॿ ज़ालूं आहिनि, जेका तोखे वणे मां उनखे तलाक ॾेई छॾियां, तूं वञी उन सां निकाह कर। एॾो ईमान जो जज़्बो अॼु आहे कोई ईअं करण वारो? पंहिंजे मुसलमान मोहिदनि जी मदद करणु, पंहिंजे भाइरनि जी, या उन्हनि जो साथ ॾियणु कोन्हे को। पंहिंजे मुशरिक सॻे भाउ जो साथ ॾींदासीं?
ख़बर बि आहे मुशरिक आहे पर सॻो भाउ आहे ऐं दीनी भाउ मोहिद आहे इस्लाम जे ख़ातिर दीन जे ख़ातिर तकलीफ़ुनि में आहे पर उन जो साथ न ॾींदासीं ऐं चवंदासीं असां मोहिद आहियूं त हुन जो साथ ॾियणु ॾिसो वरी हिन जो जवाबु ॾियणु ॾिसो हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ रज़ी अल्लाह ताला फरमाइस तो अल्लाह ताला तुंहिंजे सॼी मिल्कत में सभु कुझु में बरकत विझे मूंखे सिर्फ़ु मदीने जे बाज़ार जो ॾस ॾे यानी ही दर्सन असांजे लाइ ईअं न त केरु असांखे सलाह हाणे त असां हर गंढ ॿधी वेही रहूंसि न ईमान इहो आहे त वरी हू अलाह खां तलबगार आहिनि अल्हम्दुलिल्लाह हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ़ वञी पंहिंजो कारोबार कयो ऐं चंद ॾींहंनि में अल्लाह ताला उनजा सभई मामलात हल करे छॾिया कुझु ॾींहंनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो त उनजी ॾाढ़ी ते कुझु रंग लॻल ऐं हिकिड़े क़िस्म जी ख़ुशबू लॻाईंदा उन दौर में जंहिं मां ज़ाहिर थींदो त हिन शादी कई आहे यानी कुझु ॾींहंनि में उनजा सभई मामलात अलाह ठाहे छॾिया त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो त सहाबनि जी त पाण में मुहबत हुई हिक ॿिए जो साथ ॾियणु ऐं हुननि जी मुहबत जे करे ई उन्हनि जे साथ जे करे दीन फैलियो आहे ऐं अगरि उन्हनि में अदावतूं हुजनि हा नफ़रतूं हुजनि हा त दीन फैलिजे हा कोन फैलिजे हा बल्कि इन्हनि अदावतनि ऐं नफ़रतनि जो जेको ही प्रोपेगेंडा जेको जंहिं फैलायो आहे उन्हनि जो मक़सदु आहे त दीन इस्लाम खे नुक़सानु रसायो वञे उन्हनि हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन खां पोइ हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन जे नरमी मां फ़ाइदो वठी मुसलमाननि जे लश्कर में घिड़िया उन में फितनो फ़साद फैलायूं हज़रत उस्मान खे शहीद करायूं उन खां बाद में फितना फैलाए हज़रत अली रज़ी अल्लाह ताला खे शहीद कयूं उन खां बाद में हज़रत हसन खे हज़रत हुसैन रज़ी अल्लाह ताला खे सभिनीनि खे ईअं वारे वारे सां शहीद कंदा आया प्लानिंगूं कंदा आया उहे ई अॼु जे दौर में मुसलमाननि में इहे फितना फैलाइणु चाहिनि था हज़रत अली रज़ी अल्लाह ताला जे नाले उनजी मुहबत जे नाले सां अहल बैतनि जे मुहबत जे नाले सां माण्हुनि खे धोखो ॾियनि वेठा असांजो सॼो पाकिस्तान तव्हां वञी ॾिसो अगरि अल्लाह अकबर जो नारो लॻे शहर में को हिकिड़ो नारो तव्हांखे जवाबु ॾिए अगरि तव्हां चवंदो नारे तकबीर त अल्लाह अकबर को क़िस्मती को मोहिद चवंदो ॿिया मुंहुं ॾे निहारींदा अलाए छो इहो नारो आई पर तव्हां चओ नारे हैदरी त सॼो शहर उथी पवंदो या हली चवंदो इहे छा आहिनि इहे साज़िशूं आहिनि इहे साज़िशूं आहिनि अल्लाह जी मुहबत बि असांजे दिलनि मां कढी वई आहे अल्लाह जी उमीद अल्लाह ते तवक्कल भरोसो जेको मोमिननि खे हुअणु खपे जेको रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे सेखारियो आहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हर मुश्किल घड़ी में पंहिंजे रब खे यादि कयो एतिरे क़दुरु जे तव्हांजे घर जो लूणु खुटी पए ऐं तव्हांजे जूतनि जी कही छिॼी पए त बि अल्लाह ताला खां घुरो ऐं अल्लाह ताला जी ज़ात जे बारे में कॾहिं बि कंहिं मुआमले में कंप्रोमाइज़ नाहे करिणो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जी ज़ात में शिरक कॾहिं न कजो चाहे तव्हांखे साड़ियो वञे चाहे तव्हांखे मारियो वञे क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला माउ पीउ जी फर्मा बरदारी जो हुकुम थो करे पर चए थो अगरि इहे माउ पीउ बि तोखे मुंहिंजी ज़ात में शिरक करण जे लाइ चवनि त इन्हनि जो चवणु न वठिजाए त असांजी हालति छा आहे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो अल्लाह ताला फरमाए थो त ईअं ईमान आणियो जीअं सहाबनि ईमान आंदो आहे त कुझु वाक़िया तव्हांखे ॿुधाईंदो सहाबनि कीअं ईमान आंदो जो पंहिंजो सभु कुझु क़ुर्बान करण लाइ तयारु हिकु सहाबी हज़रत उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला अन जेको अशरा मुबशरा में आहे जंग बदर जे मौक़े ते उनजो पीउ बि मुसलमाननि जे मुक़ाबले में अची उहो काफ़िर हो पीउ खे घणो ई टारियईं पर पीउ न पियो टरे आख़िर सिधी तलवार पीउ खे हईं मथे ते हईं मथे उॾारे विधईंसि सभु माण्हू हैरान थी विया पीउ खे क़तलु करे छॾियईं पीउ खे त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह ताला क़ुरान शरीफ़ में आयत नाज़िल करे छॾी सूरत अल हशर आयत नंबर 22 में अल्लाह फरमायो ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आखिर युआदून मन हाद्द अल्लाह व रसूलहु वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख़वानहुम औ अशीरतहुम अल्लाह से फरमाए थो त तव्हां न ॾिसंदो उन क़ौम खे जिन्हनि ईमान आंदो अल्लाह ते ऐं आख़िरत ते उन्हनि सां मुहबत रखनि दोस्ती रखनि
जिन्हनि जी अदावत हुजे अलाह ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, पोइ चाहे उहे उन्हनि जा भाइर हुजनि, चाहे उन्हनि जा वालदेन हुजनि, चाहे उन्हनि जा औलाद हुजनि, चाहे उन्हनि जा रिश्तेदार हुजनि, उन्हनि सां कॾहिं दोस्ती न रखंदा। इहा ईमान जी निशानी अलाह ताला ॿुधाई आहे ऐं सहाबनि करे ॾेखारियो। अब्दुल्ला बिन उबई मुनाफ़िकनि जो सरदार, उनजो पुटु बि, उनजो नालो बि अब्दुल्ला हो, उहो मुसलमान हो ऐं सचो मुसलमान हो, पर पीउ जो इंतिहाई फर्मा बरदार हो। मदीने में मशहूर हो त मदीने में इन छो जेको ॿियो मुसलमान मारींदुसि थी सघे मुंहिंजे दिलि में वरी नफ़रत थिए, अदावत थिए, बुग़्ज़ थी वञे, उन खां बहितर आहे त मां मारे छॾियांसि। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए न मारीसि, न त माण्हू चवंदा त हाणे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजनि साथियुनि खे मारे थो। ॾिसो इहे मुहबतूं अलाह ई अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ातिर, सहाबा, इहे सबक़ आहिनि, इहे दर्स आहिनि असांजे लाइ। तॾहिं अलाह थो चए त ईअं ईमान आणियो जीअं सहाबनि आंदो। हज़रत साद बिन अबी वक़ास हिकु जलीलुल क़दर सहाबी, उहो सहाबी जंहिंजे ख़ातिर अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे अल्फाज़ इस्तेमालु कया हा त ए साद तो ते मुंहिंजा माउ पीउ फिदा थियनि। सुभान अल्लाह। त उहो साद बिन अबी वक़ास, उहो बि पंहिंजी अमड़ जो फर्मा बरदार, पर अमड़ मुसलमान नथी थिए। अमड़ ज़िद कयो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे छॾ, जे न त मां बुख ऐं उञ ते मरी वेंदुसि, खाईंदुसि पीअंदुसि कुझु बि न। मिंथूं कईंसि, आज़ियूं न्याज़ियूं कया, मां खा मानी खा, चई न मानी बि न खाईंदुसि, न की कंगी ॾींदुसि, जेसी तुणी तूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे न छॾी। घणो ई सम्झाईंसि पर न सम्झी। आख़िर साद बिन अबी वक़ास जो ईमानी जज़्बो वधियो, चई अमड़ इहो त तोखे हिकिड़ो साह आहे, पर रब तोखे 1000 साह ॾे, 1000 जानियूं तुंहिंजियूं थियनि, वारे वारे ते हीअं निकिरंदा वञनि, मां उहे बर्दाश्त कंदुसि, पर मां पंहिंजे मिठे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साथ खे न छॾींदुसि, उन जे दीन खे न छॾींदुसि। इहे क़ुर्बानियूं। हिकिड़ो ॿियो सहाबी हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनजे बारे में चयो थो वञे त हू नौजवान, बिल्कुलु जवानी जा ॾिहाड़ा, पंहिंजी अमड़ जो एतिरो दादिलो, जो को क़ीमती लिबास मके जा सरदार पाईंदा हुया, उहो हज़रत मुसअब बिन उमैर पाईंदो हो। जेके जूता मके जा सरदार पाईंदा हुआ, उहे मुसअब पाईंदो हो। ख़ुशबू अहिड़ी ज़बरदस्त हणंदो हुयो, महांगी, जो अगरि कंहिं गली खां टपी वञे त उन ख़ुशबू खे सिंघी माण्हू सुञाणींदा हुआ त हितां मुसअब बिन उमैर गुज़रियो आहे। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में वेहणु लॻो, इस्लाम क़बूल कई, ऐं इन दौर में इस्लाम अञा कमज़ोर हो, लिकी इबादतूं कंदा हुया, कंहिं ॾिठुसि, उन ॾिसण वारे बि पोइ इस्लाम क़बूल कयो, पर पहिरियां उन वञी माइटनि खे ॿुधायो। माइटनि सभु कुझु बंदि करे छॾियसि। दादिलो पुट जे करे ॾुख न ॾिठा, मुसीबतूं अची वियूं, परेशानियूं अची वियूं, एतिरे क़दुरु महांगा कपिड़ा त पंहिंजी जाइ ते, पर सादा कपिड़ा बि उनखे न पिया मिलनि। हिकिड़ी चादर उनखे बि कंडनि सां सिलाई कंदो हो, उहो मुसअब बिन उमैर। कंहिंजे लाइ इहो सभई क़ुर्बानियूं? अलाह ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ईमान जो मज़ो जॾहिं दिलि में अचे थो न, त पोइ दुनिया वारनि जी परवाह नथी थिए, न उन्हनि जी दोस्ती जी, न यारी जी, न मिटरी जी, न माइटरी जी। पोइ सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे दिमाग़ में, त अलाह राज़ी थी वञे ऐं क़यामत जे ॾिहाड़े अलाह ऐं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां शर्मिंदगी खां बची वञे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत मुसअब बिन उमैर रज़ी अल्लाह ताला अन्हु, जेको एतिरो ख़ुशहाल ज़िंदगी खे छॾे ॾुखनि ऐं तकलीफ़नि जे रस्ते खे अपनाई, पर दिलि जो सुकून हासिल कई। ऐं जॾहिं हज़रत मुसअब बिन उमैर शहीद थियो, त उनखे कफ़न ॾियण लाइ बि चादर कोन हो, न हिकु नंढी चादर हुई, जे चहिरे खे ढकीनि पिया त पेर ज़ाहिर पिया थियनि, पेर खे ढकीनि पिया त चहिरो ज़ाहिर पियो थिए। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उनजे चहिरे खे ढके छॾियो, पेरनि ते गाह रखे छॾियोसि। अल्लाहु अकबर। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, इहे सहाबनि जूं ज़िंदगियूं, हर सहाबी जी ज़िंदगी असांजे लाइ दर्स आहे।
त असां पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारियूं। हिकिड़ो सहाबी आख़िरी उन ॿुधाए, छो टाइम थोरो आहे, हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन, उनखे काफ़िरनि धोखे सां गिरफ़्तार कयो, पकड़ियो। मके वारा सभु गॾु थी विया, पलांद पिया वठनि बदर वारनि जी, त हिन खे मारियो, हिन खे क़तलु कयो, हिन खे माना तकलीफ़ूं ॾियो। त ओॾीमहिल मुशरिकीन मक्का वारा आज़माइनि पिया सहाबनि जे ईमान खे। हज़रत ख़ुबैब खे चयो, ए ख़ुबैब, छा तोखे इहा ॻाल्हि पसंदि आहे त असां तोखे छॾे ॾियूं, तूं पंहिंजे बचनि में वञी सुखियो थी ऐं तुंहिंजे एवज़ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिते मारियो वञे? अल्लाह अकबर। ॾिसो हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला जा अल्फाज़, चए थो तव्हां त मारण जी ॻाल्हि था कयो, पर अल्लाह जो कसम मां त इहा ॻाल्हि बि बर्दाश्त न कंदुसि जो मूंखे आज़ादु कयो वञे ऐं मुंहिंजी आज़ादी जे एवज़ मुंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पेर में कंडो हयो वञे। मूंखे आज़ादु कयो वञे, मुंहिंजे महबूब जे पेरनि में कंडो हयो वञे, इहो बि मूंखे क़बूल न आहे। ऐं अॼु असांजी हालति ॾिसो, दीन जे हिते धजिया उॾारिया था वञनि, इस्लाम खे कमज़ोर कयो थो वञे। हर तरफ़ इहे शिया, इहे ब्रेलवी, इहे देवबंदी, इहे उॾही वांगुरु इस्लाम खे लॻी विया आहिनि। हर तरफ़ हुननि जी पूरी कोशिशि आहे इस्लाम खे कमज़ोर कयो वञे। त असां छा था कयूं? असांखे बसि कारोबार जी लॻी पई आहे, असांखे दुनिया जी लॻी पई आहे। यहूद ऐं नसारा पंहिंजनि एजेंटनि जे ज़रिए उतां हलंदे हलंदे अची असांजे घरनि ते पहुता आहिनि। वारे वारे सां मुसलमाननि खे मारींदा था वञनि, वारे वारे सां मुसलमाननि खे मारींदा था वञनि। ऐं असां मुसलमान पाण में विढ़िया पिया आहियूं, पाण में उन्हनि सां मुक़ाबिलो छा कयूं? छो त असांखे ई तौहीद जी ख़बर कान्हे का, असां वटि ई सुन्नत जी ख़बर कान्हे का। हीअ उम्मत जॾहिं मुतहिद थींदी जॾहिं असां में क़ुरान ऐं सुन्नत अची वञे। जेसीं तुड़ी इहे बिदातूं आहिनि, शिरक आहे, तक़लीद आहे, उम्मत मुतहिद कॾहिं न थींदी। ऐं शिरक बिदात तक़लीद जॾहिं निकिरंदा जॾहिं असां सहाबा रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जे सीरत खे पढ़ंदासीं, उन्हनि जे किरदार खे ॾिसंदासीं, त उन्हनि हिन दीन जे ख़ातिर केॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। जॾहिं असां उन्हनि क़ुर्बानियुनि लाइ तयारु थी वेंदासीं त पोइ तब्दीली ईंदी। बाक़ी ॻाल्हि हिन में कुझु कोन्ह थींदो। फलाणो मुशरिक आहे, फलाणो बिदाती आहे, फलाणो हीअं। बाबा हिन शिरक बिदात खे मिटाइण लाइ तो छा कयो? तो कहिड़ी महिनत कई? छा तो पंहिंजो जान माल अलाह जे राह में ख़र्च कयो? अल्लाह ताला त मुतालबो थो करे, अल्लाह थो फरमाए मां तव्हां सां जन्नत जो सौदो करे छॾियो आहे। ऐं क़ीमत छा आहे? जान ऐं माल मुंहिंजे राह में लॻाए छॾियो। उहो जान बि कंहिं ॾिनी आहे? अल्लाह ॾिनी। माल कंहिंजो आहे? अल्लाह जो आहे न। अल्लाह जी शइ अल्लाह खे ॾियण लाइ तयारु न आहियूं। ऐं अल्लाह जी महिरबानी ॾिसो, उहो पंहिंजी शइ जे एवज़ सिर्फ़ु असांखे आज़माए थो ऐं जन्नतूं बि ॾेई थो छॾे। एॾो महिरबानी रब, एॾो भलो सौदो केरु कंदो? शइ बि पंहिंजी, उहा ॾीस उन खां वरी वधीक ॾिए। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे, ख़ुदारा हर तरफ़ हींअर साज़िशूं थियनि वेठियूं। इहे मुशरिक ऐं बिदाती असांजे नौजवाननि खे गुमराह कनि वेठा। असांखे खपे थो त असां पंहिंजनि नौजवाननि जे अॻियां ख़ालिस क़ुरान ऐं सुन्नत जी दावत रखूं, सहाबा जी ज़िंदगी खे रखूं, त उन्हनि खे अल्लाह महफ़ूज़ करे इन्हनि मुशरिकनि खां, इन्हनि बिदअतियुनि खां, इन्हनि ख़ारिजियुनि खां, जेके थोरी थोरी ॻाल्हि ते कुफर जूं फ़तवाऊं हणी पंहिंजनि ई मुसलमाननि ते बम पिया था हणनि, पंहिंजनि ई मुसलमाननि खे मारीनि वेठा। इन में मुसलमाननि खे सुॼागी आणणु खपे त मुशरिक ऐं बिदातियुनि खे दावत ॾियणी आहे, उन्हनि तोड़े क़ुरान ऐं सुन्नत जो ख़ालिस दावत पुॼाइणी आहे। ऐं इंशा अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला असांजो अजुर, असांजी महिनत रायगान न कंदो। ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असां सभिनीनि खे पंहिंजे दीन जे दावत जे रस्ते में क़बूल फ़रमाए ऐं असांखे कुफ़ुर, शिरक, बिदात ऐं तक़लीद जे ख़िलाफ़ु जिहाद करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांखे कामयाबियूं अता फ़रमाए
ऐं असां में जेके हींअर फ़िरका वारियत ऐं तफ़रुक़ आहिनि उन्हनि खे अल्लाह से ख़तमु करे ऐं असांजे दिलनि में हिक ॿिए जे लाइ प्यार मुहबत इज़त ऐं एतिराम अता फ़रमाए ऐं असां में असांजे दिलनि खां हिन दुनिया जी हिर्स ऐं लालच खे ख़तमु करे ऐं असांजे दिलनि में आख़िरत जी हिर्स ऐं लालच पैदा करे, असांजे दिलनि में जन्नत जो शौक़ु पैदा करे, असांजे दिलनि में जहन्नम जो ख़ौफ़ पैदा करे। ऐं अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे राति ॾींहुं पंहिंजे हिन दीन जी दावत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अलल मुरसलीन। जज़ाकुमुल्लाह खैर। मोहम्मद उमर जमाली साहब असांजे अॻियां सहाबा किराम रिदवान अल्लाह ताला अलैहिम अजमईन जी ज़िंदगियुनि जा कुझु नमूना पेश कया। मोहम्मद उमर साहब हिकिड़ो वाक़ियो बयानु कंदे वरी ॿिए तरफ़ निकिरी विया, शायदि कंहिंखे यादि हुजे, आउं जो गोश गुज़ार करणु चाहियां थो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शान फज़ील जे मुतालिक़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े जिहाद जे फ़ंड जे लाइ ऐलान कयो त जिहाद जे लाइ फ़ंड जमा करिणो आहे। त उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾाढा ख़ुशि थिया त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हमेशह मूंखां गो खटी वेंदो आहे, पर अॼु मौक़ो आहे। अबू बकर सिद्दीक़ जी हालत ग़रीबाणी आहे ऐं आउं माली तौर ते हींअर ख़ुशहाल आहियां, सो अॼु त खटण जो मौक़ो आहे। त उमर फ़ारूक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको कुझु अल्लाह से उनखे ॾिनो हुयो उन ई सभु पंहिंजे माल मां अधु खणी आयो ऐं मस्जिद नबवी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अॻियां अची पेश कयईं। ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको कुझु घर में हुयोसि सभु कुझु खणी आयो। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पुछो ॿिन्ही खां त ऐं उमर ॿुधा तूं छा खणी आयो आहीं? जवाबु ॾिनई त या रसूल जेको कुझु घर में हुयो सभु अधु खणी आयो आहियां ऐं अधु पंहिंजे घर वारनि लाइ छॾे आयो आहियां। अबू बकर सिद्दीक़ खां पुछई रज़ी अल्लाह ताला अन्हु, अबू बकर सिद्दीक़ तो छा हूंदो आहे? फ़रमायई जेको कुझु घर में हुयो सभु कुझु खणी आयो आहियां। अबू बकर सिद्दीक़ तो पंहिंजे ॿारनि जे लाइ पंहिंजे घर वारनि जे लाइ छा छॾियो आहे? त जवाबु ॾिनई अल्लाह ऐं उनजे रसूल जी मुहबत ऐं उनजो नालो। अल्लाह अकबर। उमर फ़ारूक़ बेसाख़्ता चवणु लॻा त मां कॾहिं बि अबू बकर जो मुक़ाबिलो नथो करे सघां। अॼु ॾींहं खां बाद मां शिकस्त तस्लीम थो कयां त अबू बकर जो मुक़ाबिलो कॾहिं कोन करे सघंदुसि, उनखे कंदुसि इंशा अल्लाह ताला। सो इहे क़ुदसी अरवाह ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो शान ऐं मक़ाम ऐं उन्हनि सहाबा किराम जे मुतालिक़ आउं बार बार ॿुधायो आहे त असां इन्हनि जी ज़िंदगियुनि जो तमामु घणो मुतालो कयूं ऐं पंहिंजे प्रोग्रामनि में पंहिंजनि जलसनि में उनजो ज़िक्र घणे खां घणो कयूं। ऐं अॼु असां वाक़ई उन्हनि जी ज़िंदगियुनि खां तमामु परे आहियूं, जो अॼु असां खे उन्हनि जी ज़िंदगियुनि जे मुतालिक़ सम्झो त ज़ीरो जे बराबरि मालूमात आहे। ऐं उन्हनि जी ज़िंदगियुनि जे हवाले सां आल बैत जी ज़िंदगियुनि जे हवाले सां जेकी कूड़ ते मबनी मज़ाहिब आहिनि उन्हनि एतिरो उनजो प्रचार कयो आहे जो हता के उन्हनि खे एतिरो उन्हनि जी शान में ग़ुलू कयो अथनि जो अलाह सां वञी उन्हनि खे मिलायो अथनि। पर असां जेको उनजो जाइज़ ऐं सही माना में मक़ाम आहे उहो बि ॾियणु ऐं उनजी प्रचार करण बि इन खां बि सुस्तियुनि ऐं ग़फ़लतनि में आहियूं। सो आउं अर्ज़ु थो कयां त अॼु जेकी असां हिते चंद दोस्त जमा वेठा आहियूं, अगरि सचे दिलि सां इहो वाइदो कयूं ऐं इन ई मनहज ऐं इन ई तरीक़े जे लाइ कोशिशि कयूं त अलाह जो कसम ही चंद माण्हू जेके हिते वेठा आहियूं त ज़रूरु दुनिया में इनक़लाब पैदा करे सघूं था। अगरि सची लगन ऐं मुहबत हुजे, छो जो चवंदा आहिनि त ॾीए मां ॾीओ ॿरंदो आहे। ही चंद माण्हू जेके हिते तशरीफ़ फरमा आहिनि इहे अगरि कोशिशि कंदा त वरी एतिरा ॿिया पंहिंजा हम ख़्याल बनाईंदा, उन्हनि ताईं दावत पहुचाईंदा, उहे वरी उन्हनि खां अञा डबल, उहे अञा डबल ट्रिपल उन खां वधीक। हता की ॾिसो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दीन इस्लाम आंदो हो सिर्फ़ु अकेलो शख़्स, उन खां बाद सभ खां पहिरीं अबू बकर सिद्दीक़ ईमान आंदो, 2 ॼणा थिया। त हीउ दीन इस्लाम अॼु तक़रीबन 2 अरबनि जे क़रीब दुनिया में मुस्लमान मौजूदु आहिनि। इहो दीन इस्लाम हिकु शख़्स खां शुरू थियो आहे।